फारूक नसीम साहब वज़ीर कानून जी सरबराही में कोई इजलास थियो, उनमें चवंदा त जेके बंगाली 71 में छॾे विया, घणा साल थी विया, अलाए 50 साल थी विया, 21 years मथे थी विया, 50 साल थी 50 साल थी विया। उहे 50 सालनि में उन्हनि ॻोल्हींदा किथे, ऐं जेके छॾे हलिया विया उन्हनि खे छा ढाका मां ऐं चिटागांग मां सॾे करे हिते प्रॉपर्टियूं ॾींदा। ऐं ॿी ॻाल्हि इहा त क्वेश्चन इहो आहे त ज़ाहिर आहे हुन जॾहिं हू 71 जो माहौल हो, हिकिड़ी विरहांगो थियो मुल्क जो, त खोड़ माण्हू जीअं हिंदुस्तान जो 47 में विरहांगो थियो त खोड़ माण्हू हुन पासे जेके इंडिया ठहियो त हिते आया, हितां वारा जेके पाकिस्तान ठहियो पाकिस्तान वारे पासे खां हुन पासे विया, त ज़ाहिर जेको जिथे वियो उहो बसि पोइ छॾे वियो। असां वटि महिरबानी थी त सिंध में एविक्यू प्रॉपर्टी ठाही वई, ऐं पोइ जेके हिंदुस्तान मां आया हुननि खे उहे ज़मीनूं हुननि खे हुननि जे क्लेम में ॾिनी वियूं, त हुननि दावा कई त असांजो जेको आहे लखनऊ में ई हो या हैदराबाद दक्कन में ई हो, जेको बि हो UPCP में, त उनजे एवज़ हिननि खे हिंदू जेके हितां लॾे विया हुआ उन्हनि जे। अच्छा, हाणे ॻाल्हि इहा आहे त जेको ही 71 में थियो, त 71 में अवल त कोई एतिरी का मास माइग्रेशन त न थी हूंदी आहे, छाकाणि त आउं इहो सम्झां थो त जेको असां नंढे हूंदे खां ॿुधंदा आयासीं त भई बंगाली, बर्मी, बिहारी, अगवानी ही सिंध में अची ऐं पोइ ॾिठोसीं बि अखियुनि सां, त घणाई त बंगालियुनि जी बाद में आई आहे। सो अच्छा, पोइ ॿी ॻाल्हि इहा आहे त अगरि हिते बंगाली छॾे विया प्रॉपर्टीज़, त जेको ढाका ऐं ईस्ट पाकिस्तान हो हुन ज़माने जो, बांग्लादेश जेको हुतां जेको वेस्ट पाकिस्तानीज़ छॾे आया, पोइ हाणे चवनि हसीना वाजिद खे त उहो असांजे पाकिस्तान हिन पासे वारनि खे हुते ॾेई छॾनि, हुते वारनि खे हिते ॾेई छॾनि। को न सिर आहे न पेर आहे, न को मंतक आहे हिन फ़ैसिले जी। ऐं जेको अनक्लेम प्रॉपर्टी आहे, कानूनी माहिर चवनि था त उहो त सूबाई मिल्कियत आहे। एक्चुअली जेको हू हिकिड़ो मथे में भंवरी वेठल आहे न, त कंहिं सूरत कराची खे असीं आबादी जे लिहाज़ खां बि, लसानी हिसाब सां बि, इंतिज़ामी हिसाब, कंहिं सूरत हिकिड़े हिन खे अलॻि तशख़ुस ॾियारे छॾियो। हमेशह मां इहो ज़हनियत आहे, हमेशह तसवुरु कयो वञे त अलॻि आहे। मतिलबु फ़ारूक नसीम साहिबु या हिन जो यानी ॻाल्हि इहा आहे त हू ज़हनियत आहे जेके अहिड़ा फ़ैसिला कराए थी, न त हिते न को अहिड़ी डिमांड आहे, न को अहिड़ी का। हा, विच में हिकिड़े ज़माने में इहे ॻाल्हियूं हलियूं त बाबा जेके हिते बिहारी ऐं बंगाली ऐं बर्मी रहनि था उन्हनि खे शिनाख़्ती कार्ड ॾियो जहिड़ो हिकिड़े पासे थियनि, या उन्हनि खे पोइ हू जेको नारा हो जेके एलियन कार्ड्स हुआ, त उहो उनजी चलो को हिकिड़ी का मंतक ॻोल्हे लहंदा हुआ त भई रहनि त उअं ई पिया। हाणे अगरि हुन शिनाख़्ती कार्ड न आहे या का सुञाणप न आहे, त उन्हनि खे ॻिणियूं कीअं, हुननि खे जेको आहे रिकॉर्ड में कीअं आणियूं, टैक्सिस कीअं वठूं उन्हनि खां। अच्छा, त पोइ तव्हां चयो त ठीकु आहे, असीं हुननि खे हिकिड़ो एलियन कार्ड खे छा चवंदासीं, त हिकिड़ो जेको महाजिर कार्ड या पनाहगीर या पॾेही माण्हू जो कार्ड ठाहे ॾियण जी ॻाल्हि थी पई, उहो बि हिकिड़ी बहस तलब ॻाल्हि आहे। पर हिन ॻाल्हि जो त कुझु न को डिमांड, न को ॻाल्हि, न को मुहाड़, अलाए शायदि कंहिं 50 साल, यानी हाणे जेको बंगाली हितां लॾे वियो हूंदो 50 साल अॻु, अगरि हुन ज़माने में 20 सालनि जो बि हूंदो त 70 सालनि जो आहे, त फारूक नसीम खे दरख़्वास्त मोकिली अथनि या इमरान ख़ान खे मोकिली अथनि त असांजी प्रॉपर्टी, त हुन शरीफ़ माण्हू वेही फ़ैसिला कया आहिनि त बाबा बिस्मिल्लाह कयो, प्रॉपर्टी जल्दी ॿुधायो किथे आहे, त असीं वॾो असां ते चवंदो माण्हू त यार हिकिड़ो ॿार आहे, आख़िरत में जवाबु ॾियणो आहे, भई तूं त कीअं ॿार आहे भाई।